शाह नूरानी जी मज़ार तारीख़ी ऐं सियासी हवाले सां अहमियत रखे थी, जेका ज़िले खुज़दार में वाक़िआ आहे। ॾखण ओभर में बलोचिस्तान जा 2 ज़िला हुब ऐं लसबेला आहिनि, जिन जूं सरहदूं सिंध सां वाॻियल आहिनि। शाह नूरानी जी मज़ार ज़िले खुज़दार में हिक ॾुखे जाबलू इलाइक़े में वाक़िआ आहे, जेको कोयटा कराची शाहराह ते खुज़दार शहर खां 270 किलोमीटर विथीअ ते आहे। हिन दरगाह ते सिंध ऐं बलोचिस्तान समेत मुल्क जे ॿियनि शहरनि मां पांधीअड़ा ईंदा आहिनि। कराचीअ खां शाह नूरानी जो फ़ासिलो 350 किलोमीटर थिए थो। बलोचिस्तान में मक़बूल सूफ़ी बुज़ुर्ग शाह नूरानी जी दरगाह आहे। दरगाह जे हिक ख़लीफ़े ग़ुलाम हुसैन जो चवणु आहे त शाह नूरानी जो मुकमल नालो शाह बिलावल नूरानी हो। संदसि पैदाइश ऐं हिन इलाइक़े में आमद बाबति लिखत में वधीक ॼाण मौजूद नाहे, पर रिवायतुनि मूजिब हू इन इलाइक़े में 700 साल अॻु आयो हो। शाह नूरानी जो सालियानो उर्स हर साल 9, 10 ऐं 11 रमज़ान मुबारक ते मल्हायो वेंदो आहे, जंहिं में माण्हू वॾे अंग में शरीक थींदा आहिनि, जॾहिं त दरगाह ते ज़ाइरीन जी आमद जो सिलसिलो सॼो साल जारी रहंदो आहे। ख़लीफ़े मूजिब शाह नूरानी मशहूर बुज़ुर्ग लाल शहबाज़ कलंदर जे दौर जे बुज़ुर्गनि मां हो। रिवायत आहे त लाल शहबाज़ कलंदर बि हज़रत शाह बिलावल नूरानी वटि संदसि इलाइक़े में ईंदो रहंदो हो, जीअं त हज़रत लाल शहबाज़ कलंदर उतां प्यादल ईंदो हो। इन लाइ माण्हू अॼु बि सेवण शरीफ़ ऐं ॿियनि शहरनि मां प्यादल ईंदा आहिनि। कुझु माण्हू शाह नूरानी जी मज़ार ताईं पहिरें उघाड़े ईंदा मुराद पूरी करण लाइ ईंदा आहिनि। माण्हू पहिरें उघाड़े डिघो सफ़र तइ करे हिते पहुचनि था। शाह नूरानी जी दरगाह ते हर साल रमज़ान में मेलो लॻंदो आहे। खोड़ माण्हू हर साल मामूल मूजिब ईद दरगाह ते मल्हाईंदा आहिनि। शाह नूरानी क्रॉस खां शाह नूरानी दरगाह ताईं रस्ता ॾुखिया आहिनि। घणनि ड्राइवरनि खे ॼाण न हुजण सबबि हादसा पेश ईंदा आहिनि। ॾुखियाईनि सबबि रेस्क्यू जो अमलो बि देर सां पहुची सघंदो आहे।